क्या कर रहे हूं तो सिंध के घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार मुहर्रम अल हराम के हवाले से फुल प्रूफ कदमन ते मुश्तमिल कंटीजेंसी प्लान तैयार करण की हिदायत कर छड़ी है। सूबाई घरू वज़ीर जो चवणो तो असांखे मुहर्रम अल हराम के एक टीम की हैसियत में इंतहाई पुरअमन रहणो है। संदस चवणो तो समूरन ऑफिसरन की जिम्मेवारन के कंटीजेंसी प्लान जो हिस्सो बणाए वञे। ज़ियाउल हसन अंजार जो चवणो तो मुहर्रम अल हराम की सिक्योरिटी के हवाले से सिंध पुलिस के भी अलर्ट रखियो वञे। सूबाई घरू वज़ीर जो चवणो तो मरकज़ी जुलूसन के रस्तन ते रूफ टॉप डिप्लॉयमेंट भी यकीनी बनाए वञे। मां अहम खबर का आगाह कर रहा हूं तो सिंध के घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार मुहर्रम अल हराम के हवाले से फुल प्रूफ कदमन ते मुश्तमिल कंटीजेंसी प्लान तैयार करण की हिदायत कर छड़ी है। सूबाई घरू वज़ीर जो चवण हो तो असांखे मुहर्रम अल हराम के एक टीम की हैसियत में इंतहाई पुरअमन बणाइणो है। संदस चवण हो तो समूरन ऑफिसरन की जिम्मेवारन के कंटीजेंसी प्लान जो हिस्सो बणाए वञे। ज़ियाउल अंजार जो चवण हो तो मुहर्रम अल हराम की सिक्योरिटी के हवाले से सिंध पुलिस के अलर्ट रखियो वञे। सूबाई घरू वज़ीर जो चवण हो तो मरकज़ी जुलूसन के रस्तन ते रूफ टॉप डिप्लॉयमेंट के यकीनी बनाए वञे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वधीक छा चवणो सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो? जी फयाज़, वधीक छा चवणो सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो? बिल्कुलु अब्दुल कयूं मुहर्रम अल हराम जे साल 2025 के हवाले से फूड प्रूफ इंतजाम ऐं बदल जेका कमेटी है उन ते कंटीजेंसी जिन जेको प्लान है तैयार करण के हवाले से इजलास कयो आहे। इन हवाले से घर वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो चवणो त मुहर्रम ते असांखे टीम जी हैसियत सां इंतहाई पुरअमन अमन तौर ते यकीनी बनाइणो आहे। समूरा अमलदार गॾिजी करे पंहिंजी ज़िम्मेदारियुनि कंटीजेंसी जेको प्लान आहे उनजो हिसो बना आहिनि ऐं पहिरीं खां वठी आशूरे ताईं समूरी मजलिसूं जुलूस गॾिजाणियूं ऐं इन हवाले सां जेको फुल प्रूफ सिक्योरिटी आहे उनखे जेका लिस्ट आहे उन मुताबिक़ यकीनी बणाए वञे। संदसि इहो चवणो त मरकज़ी जुलूस जी जेका गुज़र आहे उनजी रूफ टॉप डिप्लॉयमेंट खे यकीनी बनाए वञे। अहिड़ी तरह सां स्नाइपर जी जेका मुक़ररी आहे रूफ ते जेको बम डिस्पोजल स्क्वाड जे ज़रिए स्वीपिंग ऐं क्लीयरेंस जो जेको मामिलो आहे उनखे बि लाज़मी बनाए वञे। संदसि चवणो हुयो त शिया मक़दस घर ऐं ॿियनि मसइलनि जे विच में जेको गॾियल ज़हनी हमाहंगी वाधारे के हवाले से कदम कया वञनि। अहिड़ी तरह सां मुहर्रम के दौरान अमन के कायम रखने के हवाले से कदम खणण यकीनी बनाइण लाइ समूरनि स्टेक होल्डर्स के ऑन बोर्ड वठणो आहे। त इन हवाले सां संदसि चवणो त फोर्थ शेड्यूल लिस्ट में शामिल माण्हुनि के हवाले से कानून मुताबिक़ कदम कया वञनि ऐं मुहर्रम जी सिक्योरिटी हवाले सां सिंध पुलिस मुस्तैद ऐं अलर्ट जेका रहण जे हवाले सां पंहिंजी यकीनी बनाए वञे ऐं समूरनि ज़िलनि जे डिस्पोजल खे पहिरीं मुहर्रम खां वठी वादू नफ़री ॾिनी वञे। सिंध पुलिस जा समूरा जेके यूनिट आहिनि उनखे हिकु टीम जे तौर ते मुहर्रम सिक्योरिटी मामलनि खे इंतहाई ठोस ऐं मरबूत बुनियादनि जे हवाले सां कसब आंदो वञे। इन हवाले सां समूरा SSP DSP SP ऐं जेका समूरा जेके अमलदार आहिनि उन्हनि खे ड्यूटी ॾिनी वञनि ऐं फर्ज़ में जेको कोताही या कंहिं क़िस्म जी ख़ामी खे न सिर्फ़ु रोकियो वञे बल्कि उनखे पहिरीं तरजीह तौर ते हिसो बनाए इन अमल खे यकीनी बनाए वञे। ठीक है फयाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।